गढ़ी यासीन मां नौजवान पुरइसरार नमूने गुम। वारसन पारां पुलिस ते खंबे गुम करण जो इल्ज़ाम, बाज़ियाब कराए ॾियण जी घुर। तफ़सील मूजिब गढ़ी यासीन भरिसां ॻोठ होत खान जाफ़रीअ जो रहवासी अब्दुल गनी जाफ़री गढ़ी यासीन रखण नाके तां पुरइसरार नमूने गुम थी वियो आहे। नौजवान जे वारसनि डॉक्टर मुख्तियार अली जाफ़री ऐं ॿियनि गढ़ी यासीन प्रेस क्लब में दाहींदे चयो त असांजो नौजवान 2 ॾींहं अॻु रतो देरो खां गढ़ी यासीन अची रहियो हो त गढ़ी यासीन पहुचण शर्त संदसि सां राबितो कटिजी वियो। 2 ॾींहं मुसलसल ॻोल्हा बावजूद नौजवान जो ॾस पतो न ई पइजी सघियो। असांखे शक आहे त असांजे नौजवान खे गढ़ी यासीन पुलिस खंबे गुम करे छॾियो आहे। असांखे ख़दशो आहे त किथे नौजवान अब्दुल गनी जाफ़रीअ खे जुड़तू मुक़ाबले में ज़ख़्मी न कयो वञे। हुननि वधीक चयो त असांजी कंहिंसां बि दुश्मनी नाहे, न ई असांजो हमराह कंहिं केस में घुर्बल आहे। हुननि IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर तनवीर हुसैन तुनियो ऐं ॿियनि वस वारनि खां नौजवान बाज़ियाब कराए ॾियण जो मुतालबो कंदे चयो त नौजवान बाज़ियाब कराए असां मां बेचैनी ख़तम कई। असांजो छोकिरो से नाले अब्दुल गनी जाफ़री रस्ते ते कंहिं कम सां वियो, हुन वेन ते अचे पियो गढ़ी यासीन जी भुॻो, वो तो लापता थी, उनजो नंबर भी बंद थी वियो। असांजो शक आहे गढ़ी यासीन पुलिस जे मथां। असां वस वारनि खे अपील था कयूं, IG सिंध मुश्ताक अहमद वार साहब, DIG लाड़काणो, SSP शिकारपुर खे महिरबानी करे असांजो नंढो बाज़ियाब कराए ॾिनो वञे ऐं असांखां बेचैनी ख़तम थी। महिरबानी।